ईमान छाखे चइबो आहे ऐं मुसलमान जे लाइ केतिरो क़ीमती आहे? ईमान नालो आहे उन अक़ीदनि खे इख़्तियार करण जो जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण सां गॾु खणी आया, यानी इस्लाम जा जेके ज़रूरियात दीन आहिनि, दीन जूं जेके ज़रूरी क़तई वाज़े ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि खे मञणु ईमान चइबो आहे। जीअं इन जी हिकु मिसाल आहे, असां जॾहिं ईमान मुफ़सल पढ़ंदा आहियूं, आमनतु बिल्लाहि व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि वल यौमिल आख़िरी वल क़द्रि ख़ैरिहि व शर्रिहि वल बासी बादल मौत। इन में जेके 7 अहिड़ियूं ॻाल्हियूं आहियूं बुनियादी, इन्हनि ते ईमान आणण वारो ऐं ॿिया जेके ज़रूरी अक़ीदा आहिनि, उन्हनि ते ईमान आणण वारे खे मोमिन चइबो आहे ऐं इन मञण खे ईमान चइबो आहे। ईमान जी माना आहे तस्दीक करणु, मञणु। त हिकु मुसलमान, हिकु मोमिन इन्हनि ॻाल्हियुनि खे छो त मञींदो आहे, उन्हनि जी तस्दीक कंदो आहे, इन लाइ उनखे मोमिन चइबो आहे ऐं इन कैफ़ियत, इन तस्दीक खे ईमान चइबो आहे। यादि रखो, ज़रूरियात दीन ते खे मञणु ईमान आहे, पर अगरि को शख़्स हिकिड़ी ज़रूरत दीनी जो इनकार थो करे, यानी सॼी ज़रूरत दीनी खे उहो मञे पर हिकिड़ी जो बि इनकार करे, अहिड़ो शख़्स दायरा इस्लाम मां ख़ारिज थी वेंदो। इन लाइ ज़रूरी आहे जो माण्हू इहो अक़ीदो रखे, अगरि केरु एतिरो बि चए थो मूं उन सभिनी ॻाल्हियुनि ते ईमान आंदो जेको पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॻाल्हियुनि खे खणी आया, अहिड़ो शख़्स मुसलमान थी वेंदो, मोमिन थी वेंदो। सो इहा ईमान जी तारीफ़ आहे। ईमान केतिरो क़ीमती आहे, इन जो अंदाज़ो तव्हां इन ॻाल्हि मां लॻायो, माण्हू बि, आम माण्हू बि इन ॻाल्हि खे सम्झंदो, जेकी बि शइ क़ीमत वारी हूंदी आहे, अकुलमंद माण्हू जेको बि हूंदो उन खे इख़्तियार कंदो। असां ॾिसूं था जो दुनिया जे अंदरि सभ खां वॾी अकुलमंद हस्ती पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुई। उन खां बाद ॿियनि अंबिया किराम अलैहिमुस्सलाम जी हुई। इहे अल्लाह पाक जा कामिल बाना हुया, जेके ग़लतियुनि खां, कोताहियुनि खां, गुनाहनि खां मासूम हुया, महफ़ूज़ हुया। इन्हनि जॾहिं ईमान खे इख़्तियार कयो त इन जो मतिलबु त ईमान तमामु वॾी क़ीमती शइ थी, जो इन्हनि ईमान खे इख़्तियार कयो ऐं ईमान जी दावत ॾिनी। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।